जत ज़ोरावर ओसाते मुंहिंजो कुंडल वठी विया रात जो अलाह। जत ज़ोरावर ओसाते मुंहिंजो कुंडल वठी विया रात जो अलाह। जत ज़ोरावर अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। मर्द मिड़ी ससुई जीअण आॾो जत हारी कर हिमत त ॾेई दम दोस्त लही। जीअण ऐं मरण लाइ आशिक़नि जा के उसूल आहिनि। कहिड़े मंझ हिसाब हुअण मुंहिंजो होतरी प्रिय खां सवाइ जीअण कहिड़ो ज़िंदगी आहे ई उन जी त पोइ उन खां सवाइ जीअरो छो रहिजे। ए ससुई जीअण जत पुनूअ सां ई आहे। हाणे उहो हलियो वियो जीअरे उन सां मिलणु ॾुखियो आहे त पोइ जल्दी मर त जीअं उन सां मिली सघीं। ए हारायल पुनूअ जहिड़ो पिरीं हाराए वेठल ससुई हिमत कर दम ॾेई दोस्त लह। दोस्त जी क़ीमत तुंहिंजो दम आहे उहो बि त उन जो ई आहे। उहो ॾेई दोस्त सां मिल।